अदी मंधाणी दुआ कर त नूरल भूरल पंहिंजे भाइरनि ते ॾमरजनि न त वॾो गंद थींदो। नूरल भूरल भी केतिरा भन भरींदा, नेट त बेज़ार थींदा न, पोइ बूटा हणंदा न उबते सुबते के ऐं हणण बि घुर्जे न। अलाए छा थियो आहे, असांजे भाइरनि जो भाग वरे ई कोन थो। अदी सोली ॻाल्हि आ, अमड़ ऐं बाबे जी कबर ते वञी बख़्शराए अचनि, मन का सणायूं थियनि। छा थियो आ? वायड़ियूं लॻी पयूं हुयो? इहो उबतो ई सुबतो आया हुया। भाॼाई मिलिया तव्हांजा ये निभागा ॿार सिधो करे आयो न मथां चढ़ी। छा थियो? अदा बुरल मौत ॾिसी न मिली जो सफ़ा सुकी 150 वारी चौपल जहिड़ो थी वियो अथनि। कुझु कोन थियो आहे, कुझु कोन थियो आहे। मिलिया हिन दफ़े उबते सुबते जी एॾी वॾी का ग़लती कान्हे जो हुननि खे सज़ा ॾियूं। बसि तव्हांजा भाउर थोरा वात पटिया त आहिनि ई आहिनि, इन करे बिजली दाव करे आहिनि मथां चढ़ी। हाँ मतलब त उते सुबते जे असां पंहिंजे घर छॾे आया आहियूं। वीचारा ॾाढा परेशान हा ऐं अधी गर्मी सर्दी खे बि सम्झाया आया। हाजाणी लॻई थो त इहे ॿई भाइर ईअं करे आया हूंदा। अलाए अदी एतबार त मूंखे बि कोन थो अचे। हाणे तव्हांखे एतबार ॾियण जे लाइ असां मस्जिद मथे त कोन खणंदासीं न। बाक़ी उबते सुबते खे असां प्यार मोहब्बत सां सम्झाए पंहिंजे घर छॾी आया आहियूं मथां चढ़ी। पुलिस खे त चई आया आहियूं त उन्हनि बिशननि खे हथ कर जे उते सुबते जा पैसा कढाए। अदी हाजाणी बात तो छा ते पटिजी वियो थी, मन जल्दी कर वञी मानी खणी आ त मां ॿिन्हिनि जा हथ थी धोराए वठां। हाँ खणी थी अचां। अला ये लारी हेॾे रूट कहिड़ा वरिता था? ॿुध हिकिड़ी जोईअ बि बीड़ी चाढ़ी। सिपाही सिरोटा बोड मुतासिरीन वांगुरु फिरो गिरियो असांजे मथां वेठो ई। असां को तो बिजली दा लॻूं जा गोड बदी। अरे सिपाही सिरोटा ॾे हवाल बिजली लॻा न यार, तलाश जारी आ। तलाश जारी आ इहो चई तू फिरो गिरियो असांजे मथां बीठो ई गोड बदी। न यार मिड़े इहो ए गस वठो विस ए सोच में त नूरल भोर लगे को सलाम दुआ कया। सलाम दुआ घणी थी, हाणे रिजल्ट मथा चढ़ी। न रिजल्ट वाके जल्दी मिलंदी, पर तव्हांजो शक के मां? शक तो असांजो सिरोटा तो में आ। तू पाण खे तफ्तीश में शामिल छो न थो करी? मां तव्हांखे बिछड़ी थो लॻा। तू बि हद तो करी यार, जे असांजो के में शक हुजे त सिधो सो उन गिचे में हथ विझो न। तोखे छो ॿुधायूं आ मथो चढ़ी? हलो ठीकु आ, मां जांच खे तेज़ थो कयां। किथां न किथां बिछड़ी ज़रूर ज़ाहिर थींदा, छो जो मुंहिंजो नालो सिपाही सिरोटो। मां अहिड़ो ॾींदोसां मरोटो जो मायूं विसरी वेंदनि। ओ ये सिरोटा का सच्चाई कर गोड बदी को सोराग कढ। असां बि कढ हणंदा था वतऊं त का काथां न काथां मिड़ई बाफोड़ ॿाहिरि निकिरे त तोखे ॿुधायूं गोड बदी। ठीकु आ, फ़िलहाल तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां वञा। पर माशाअल्लाह हेड़ियूं सूरतूं वेठियूं हुजनि ऐं मां हितां ख़ाली हथे वञा, इहो सुठो कोन थो लॻे। सुठो त असांखे बि कोन थो लॻे त ख़ाली हथे वञी भला 2-3 लटूं हणी मोकिली। इन मां वञा थो, आंगण वञा। वञ एम पेम्बरी पार टरी त वञण 3:30 सां मथां चढ़ी वञा थो। वञा थो वञ ले सूड़ी जी गए वञा थो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।